अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं टेक्नोलॉजी राबतनि खे आसान बणाए छॾियो आहे, जॾहिं सॼी सारी काइनात ॼण त हिकिड़ी टेबल ते अची वई आहे, जॾहिं सॼो सारो जहान मोबाइल फ़ोन में महसूसु थियणु लॻो आहे, अहिड़े दौर में वहशतूं वधी वञनि त पोइ मीडिया ते फ़र्ज़ु बणिजी वेंदो आहे त उहे न सिर्फ़ु वहशतनि ख़िलाफ़ु आवाज़ उथारिनि पर धरती जे पासे थी बीहनि। अॼु जे हिन जदीद दौर में जॾहिं मीडिया जा इदारा मज़लूम माण्हुनि बदिरां ताक़तवर धुरियुनि सां गॾु बीठल हुजनि, उते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन मज़लूम माण्हुनि जो आवाज़ बणिजे थो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन उहे प्रोग्राम नशर करे थो जेके ॿिया नशर ई न आहिनि कंदा। धरती लाइ उथंदड़ हर आवाज़ खे असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जे समातनि ताईं पहुचायूं था। मज़लूमनि जो ही आवाज़ दुनिया जहान ताईं इंटरनेट जे आधार ते पहुचे थो। हिन सफ़र में असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो, उन सां गॾो गॾु रेडियो जा प्रोग्राम पंहिंजनि दोस्तनि ताईं ज़रूरु पहुचायो त जीअं सचाई जो हीउ सफ़र सफलता माणे सघे। 25 जनवरी 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जो मुर्कूं मेरूं न थियनि। शाल मंज़िलनि सां लाऊं लही सघो ऐं दुनिया जी कुंड खुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ ज़रूरु जाखोड़ींदा रहो। प्रोग्राम मंज़रनामे में मुख़्तलिफ़ मंज़र शामिल हूंदा आहिनि। सियासत जी सैरंगेज़ दुनिया में थींदड़ उथल पुथल जा किस्सा हूंदा आहिनि त मज़लूम लुड़कनि जी कहाणी हूंदी आहे। सिंध खां वेंदे दुनिया जी कुंड खुड़छ ताईं जिते जिते जंहिं बि फ़र्द सां ज़ुल्म थींदो आहे, असीं आवाज़ बणिजंदा आहियूं उन्हनि जो, ऐं उहे समूरा मंज़र असीं अव्हां ताईं खणी ईंदा आहियूं। सिंध में पुलिस हथां मारिजी वियल बेॾोह नौजवाननि जे क़त्ल जूं कहाणियूं बि ॿुधाईंदा आहियूं त बलूचिस्तान में खंभे गुम कयल मासूम नियाणियुनि जो आवाज़ बि बणिजंदा आहियूं। इहे सभु मंज़र हूंदा आहिनि मंज़रनामे में। पर अॼु प्रोग्राम मंज़रनामे में असीं हिकु अहिड़ो मंज़र खणी आया आहियूं जेको मंज़र धुंधलाइजी वियो आहे ऐं उन ते दर्द जो कारो रंग हावी आहे। क़ौमी सियासत में अहम सुञाणप रखंदड़ नौजवान कारकुन, क़ौम परस्त अॻवान अरबाब भील जिते जेल में बांदी बणियल आहे, उते हैदराबाद जी अस्पताल में संदसि मासूम धीअ बीमारियुनि सां झेड़ींदे पंहिंजे पीउ जे इंतज़ार में पसाह पूरा करे छॾिया। हैदराबाद जी अस्पताल में दम ॾेई छॾींदड़ गंगा जो मढ़ जॾहिं दादू जी जेल आंदो वियो त पुलिस अहलकार मासूम निगरे जी मज़लूम पीउ सां आख़िरी मुलाक़ात खां बि रोकींदा रहिया। कहिड़ी न बेहसी हुई, कहिड़ी न बेवसी जी इंतिहा हुई जो हिकु पीउ पंहिंजी मासूम धीअ जे आख़िरी दीदार लाइ सिकंदो रहे। इन अहिड़े अज़ियतनाक सफ़र ते छा लिखिजे ऐं छा कजे। सची ॻाल्हि इहा आहे त अखियूं आब आणनि थियूं ऐं माण्हू पंहिंजी बेवसी ते रोई पवे थो। सॼी सिंध न सिर्फ़ु मज़मत कई आहे पर इनखे वॾो अलमियो क़रार ॾिनो आहे। हूअं बि इहो सच आहे त जदोजहद जो सफ़र हमेशह क़ुर्बानियूं घुरंदो आहे। जेकॾहिं ॾिसिजे त ज़िंदगी जे सफ़र में क़ौम लाइ जदोजहद कंदड़ सचा माण्हू सिर्फ़ु क़ुर्बानियूं ॾींदा आहिनि। उहे फ़र्द जिन लाइ मिल्कियतूं अहमियत न आहिनि रखंदियूं, उहे फ़र्द जेके धरती जे पासे थी बीह रहंदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजी औलाद जी क़ुर्बानी बि ॾियणी पवंदी आहे। मासूम नियाणी गंगा लाॻीतो बीमारी सां झेड़ींदी रही। अरबाब भील अपीलूं कंदो रहियो पर हुनजी कंहिं बि कोन ॿुधी। इलाज कराइण जी सघ न रखंदड़ मासूम वारिस पंहिंजे वसाइर
हैदराबाद जे अस्पताल में न्याणी जो इलाज कराईंदा रहिया। अरबाब भील क़ैद खाननि में लुछंदो रहियो। अरबाब भील खे हैदराबाद जी अदालत जॾहिं हैदराबाद सेंट्रल जेल मां आज़ादु करण जो हुकुम ॾिनो हो तॾहिं पुलिस खेसि खंभे खणी वई हुई ऐं पोइ दादू जी जेल में गिरफ़्तारी ज़ाहिर करे ॿिया केस पिणु दाख़िल कया विया हुआ। सिंध सां इश्क जे ॾोह में बांदी बणिजी वियल अरबाब भील यकीनी तौरु इहो विछोड़ो इंतिहाई अज़ियतनाक आहे। पर इहो बि सच आहे त धरती मथां न सिर्फ़ जानियूं घुरे छॾिबियूं आहिनि पर माल मता ऐं औलाद बि क़ुर्बान करे छॾिबो आहे। छो त ज़िंदगी जे सफ़र में रिश्ता त मिली वेंदा आहिनि, ज़िंदगी जे सफ़र में औलाद बि थी पवंदो आहे, पर हा वतन जेकॾहिं वालारजी वञनि त वरी नाहिनि मिलंदा। नामियारे शाइर हाजी सांद अरबाब भील जी न्याणी गंगा खे भेटा पेश कंदे लिखियो, पाण गॾिजी होलियूं खेॾियूं, पाण गॾिजी ॾिया ॿारिया, मुंहिंजी घायल आयल गंगा तोखे मुंहिंजा सुरका सारिया, सुरका जिन में मुंहिंजी सिंधू लुड़कनि जा थे रेला हारिया, आऊं तुंहिंजो कैदी बाबा कुन फयकून जा कोल पे पारिया, क्या मिड़नि त बि उॾा सुपरी, गंगर हुआ त बि ॾींहं पे घारिया, तिन में हिकिड़ी तांग त हुई जंहिं मुंहिंजा सारा मौज पे मारिया, तोसां मिलबो तोसां खिलबो तलबो नी पे तुरहा तारिया, मुंहिंजी आयल घायल गंगा मूले ख़ाली तूं न मुइया, अॼु सां तांग मरी वई आहे जेका बुर्जनि ते भारी हुई। नामियारे शाइर अयूब खोसे लिखियो, सदा गुलाब न्याणी गंगा भील ज़िंदगी जे शहर खे अलविदा करे वई। आउं ईअं न चवंदुसि त ज़िंदगी जी जंग हाराए वई। दरावड़ रत कॾहिं बि तारीख़ में हारायो नाहे, उहो रत सदाई रेटो फरेरो रहियो आहे। सिंध जे इश्क जी सुर्क भरींदड़ गंगा जो बहादुर पीउ अरबाब भील ॾींहंनि खां जेल जे दीवारनि पोयां आहे ऐं ज़मीर इश्क जो क़ैदी आहे। पोयां अस्पताल में ऑक्सीजन ते जीअंदड़ गंगा जे गल ते पीउ जी हिकिड़ी चुमी बि न पहुची सघे। इहा ई त जमहूरियत आहे जेका बजाराणी लगारी खां आसिया खोसे जे अखियुनि ताईं रूबरू नशाबर आहे। गंगा जे निढड़े जिस्म ते अछो कफ़न कॾहिं बि उन्हनि ज़हननि मां कोन मिसारबो जिन ज़हननि जे घटियुनि में पेरनि उघाड़ो भिटाई पसार करे थो, मुंहिंजो दड़ो जाॻे थो, अरोड़ जी अकेलाई पंहिंजे इश्क खे ॻोल्हे थी ऐं गंगा दरावड़ जो दर्द असां सां ॻाल्हाए थो। अलविदा सिंध जी मासूम धीअ। आसिफ अली भुरट लिखे थो त भाउ अरबाब भील जी न्याणी गंगा जे विछोड़ जी ख़बर इंतिहाई ॾुखोईंदड़ आहे। शायदि ग़ुलामी जा मुनकर ऐं आज़ादी जा मतवाला तॾहिं अज़ीम इंसान लिखबा आहिनि जो इश्क जे सफ़र में कॾहिं पंहिंजे अज़ीज़नि जा कुले कांदे बि नाहिनि थी सघंदा त कॾहिं ख़ुदि लावारस लाश बणिजंदा आहिनि। इहा वॾी क़ीमत आहे जेका बंदि सलासल अरबाब भील अदा कई आहे ऐं मुंहिंजो ईमान आहे त हिकु ॾींहुं हिन क़ुर्बानी जो सिलो अरबाब खे पंहिंजे ख़्वाब यानी क़ौमी आज़ादी जी साबिया जी सूरत में ज़रूरु मिलंदो। नूर जोगण लिखे थी, सूर अंदर में हर पल खाए, हाय ॾुखनि जा मच मचाए, गंगा नेठ वई गुज़ारे, रात रुनी जा माक में हूंदी, माउ जी झोली ख़ाली कराए, गंगा नेठ वई गुज़ारे, पीउ जे क़ैद जी गवाह रही सावई हाणे रुलाए, गंगा नेठ वई गुज़ारे, अखियुनि में ओसीड़े जी जोत खणी ॾीओ उमेदनि जो वई उझाए, गंगा नेठ वई गुज़ारे। नंद लाल लिखे थो, दादू जेल में पंहिंजी गुॾड़ी खे आख़िरी अलविदाई चुमी ॾेई अरबाब भील जेल जे सराखनि पोयां राति कीअं गुज़ारींदो इहो तस्वर कंदे हाउ थो फाटे। काश अरबाब भील खे पेरोल ते आज़ादु करे पंहिंजे मासूम बचड़े जो कांधी बणिजी पितकड़े वजूद खे पंहिंजे हथनि सां धरती माउ जी हंज में आरामी करण जो मौक़ो मुयसरु कयो वञे हा। कंहिं साॼो की हिकिड़ी राति पंहिंजे घर रहणु ॾिनो वञे हा जिते हू घटि में घटि कंहिंजे कुल्हे ते कंध रखी 4 ॻोढ़ा ॻाड़े सघे हा। अवाजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
आवीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम मंज़रनामे में आऊं अव्हां सां मुखातिब अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। हीउ प्रोग्राम अव्हां जी ख़िदमत में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां पेश कयो पियो वञे। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमुल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो त हींअर ई यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करियो ऐं ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। प्रोग्राम मंज़रनामे में दर्द जहिड़े उन मंज़र खे बयानु करे रहिया आहियूं जंहिंमें वतन सां वफ़ा जी कहाणी बि आहे ऐं मासूम औलाद जो विछोड़ो बि आहे ऐं उनजो दर्द बि आहे ऐं क़ैद तन्हाई बि। क़ौमप्रस्त अॻवान ऐं क़ौमी कारकुन अरबाब भील जी मासूम धीअ जे लाॾाणे ऐं अरबाब भील जी क़ैद तन्हाई वारे मामले ते मुख़्तलिफ़ लिखणियूं अव्हां जे समातन जी नज़र करे रहिया आहियूं। नामियारे लेखक रज़ा आकाश खानानी लिखियो, मुंहिंजा पुराणा यार अरबाब भील, माफ़ कजांइ, आऊं तोले आवाज़ उथारे कोन सघियसि, तोले कुझु कोन करे सघियसि, सो तुंहिंजे ग़म में बराबरि जो शरीक थियण वारे बयान जहिड़ी बेशर्माई घटि में घटि आऊं नथो करे सघां। अनवर साद लिखे थो, अरबाब भील जॾहिं सिंध जे इश्क में जेल वियो हो तॾहिं मासूम न्याणी खे ख़बर कोन हुई त मुंहिंजे बाबा सां मुंहिंजो बेजान मड़ मुलाक़ात कंदो। जेकर इहा ख़बर हुजे हा त पंहिंजे बाबा खे घटी मां ॿाहिरि निकिरण ई कोन ॾे हा। शायदि गंगा इहो सोचियो हूंदो त मुंहिंजो बाबा मुंहिंजे लाइ रांदीका वठी पोइ ईंदो, पर हीअ गंगा पाण रांदीको थी अरबाब खां सदाई जे लाइ वञाइजी वई। अॼु शायदि मुंहिंजी ज़िंदगी जो हीउ जाम ॾुखियो ॾींहुं आहे जेको मूं ते जबल थी किरियो आहे। हेॾी बेवसी, हेॾो ज़ुल्म ॾिसी आऊं ॿाहनि में हथ विझी ॾाढो करे रुनो आहियां। थी सघे थो त सुभाणे कुझु माण्हू चवनि त अरबाब सिंध लाइ छा कयो, पर उहा मासूम न्याणी गंगा जी तस्वीर ई अहिड़नि लाइ जवाबु हूंदी त जॾहिं तव्हां पंहिंजे औलाद सां गॾु आराम में हुआ ऐं मुंहिंजो बाबा सिंध जे इश्क में बांदी बणियलु हो, तॾहिं आऊं मुअल हालत में बि पंहिंजे बाबा सां दादू जेल में मिलण वई हुयसि। न को मूंखां फरमाइश कई, न को ॾोरापो ॾिनो, बसि आख़िरी भेरो मिलण वई हुयसि त बाबा घर अकेलो थी वियो आहे, हाणे घर अचण जी कजांइ। हिन मुल्क में इंसाफ़ ऐं कानून सिर्फ़ु अमीर जे लाइ आहिनि, मिसकिन जे लाइ इंसाफ़ आहे कोन। न त असांजा मुअल बचा पंहिंजनि लाइ हीअं पंध कनि, अड़े माठ मकली चई ॾे असां तो में केॾियूं कहाणियूं लिकायूं। प्यार अली जलालाणी लिखे थो, भारतीय जासूस कलभूषण यादव खे वठी वञी माउ सां मिलाए सघो था। भारत जे पकड़ियल पायलट अभिनंदन खे ख़ैर सां दिल्ली पहुचाए सघो था। अरबाब भील जो एतिरो बि इंसानी हक़ नाहे जो हू पेरोल ते निकिरी पंहिंजे जिगर जे टुकड़े जी जनाज़े में शरीक थी सघे। उनखां वधीक नाहक ऐं बेदादगी कहिड़ी हूंदी जो मासूम गंगा जो लाश दादू जेल पंहिंजे पीउ अरबाब भील खे आख़िरी दीदार कराइण लाइ मना करे छॾे। इम्तियाज़ मीराणी लिखियो त ज़मीर जो क़ैदी अरबाब भील जेको सिंध जे दंगनि ऐं नंगनि जी मालिकी जे ॾोह में जेल जूं सख़्तियूं भोॻे रहियो आहे। काल अरबाब जी मासूम न्याणी गंगा हैदराबाद सिविल अस्पताल जी लावारसी हालत में इलाज हेठि हमेशह लाइ विछड़ी वई। गंगा जो मौत वक़्त जे फ़िरौननि खां त हिसाब वठंदो ई, पर असांजी क़ौमी तहरीक जे अॻवाननि सिंधी क़ौम खां बि पुछाणो ज़रूरु कंदो त हुन जे बाबा सिंधी क़ौम जे हक़नि लाइ क़ैद भोॻियो त पोइ ही अॻवान काथे आहिनि, छो त हुन जे बाबा जी ऐं हुन जे गंगा जी मालिकी खां ग़ाइबु आहिनि। हीउ उहो सुवालु आहे जेको गंगा हिते न त मैशर में असां सभिनी खां ज़रूरु कंदी। गोवर्धन दास लिखे थो, हू निढड़ी गुल जहिड़ी पंहिंजे पीउ खे सारींदे लुड़क हारींदे ज़िंदगी जी जंग हाराए वई। अरबाब भील जूं अखियूं अॼु गंगा जे ख़ाकी जिस्म ते आख़िरी निहार न विझी सघियूं। हूअ 4+4 जी काल कोठड़ी में लोही सलाखनि पोयां गंगा सां कयल बातन ॿोलनि जूं सारूं सारींदे
चूर चूर थी चुको। जंहिंजूं आशाऊं कल्पनाऊं भका भोर भोर थी चुकियूं। लोही सलाखनि साण ताज़तूं वसूल कंदे संदन हथ हियांव कंबी रहिया आहिनि। मोहम्मद रशीद मगसी लिखियो। अरबाब भील अॼु हिकु क़ैदी न पर हिकु टुटल पीउ आहे। अहिड़ो पीउ जंहिंजी न्याणी गंगा हिन दुनिया खे अलविदा चई वई ऐं बदकिस्मती सां पीउ क़ैद जे भितियुनि अंदरि क़ैद रहिजी वियो। असां सभिनी जो इंसानियत जे नाले में गॾियल मुतालबो आहे त अरबाब भील खे पेरोल ते आज़ादु कयो वञे त जीअं हूअ गंगा जे आख़िरी सफ़र में हमसफ़र बणिजी सघे। छो त न्याणी जे विछोड़ जे ॾुख पीउ खां वधीक केरु सम्झी सघे थो। हीउ इंसान रहम इंसानी जो सुवालु आहे। अॼु जेकॾहिं असां ख़ामोश रहियासीं त सुभाणे असां मां कंहिंजे दर ते बि अहिड़ो ॾुखु अची सघे थो। नवाज़ शाह भाॾाई लिखे थो। प्यारा अरबाब भील, तुंहिंजी गंगा गुज़ारे वई। उहा ख़बर ईअं आहे जीअं ओचितो जहाज़ क्रेश थी वञण जी ख़बर अचे या समुंड में को ग़ुराब गर्क थी वञे। यकीनन तो लाइ इहा ख़बर विझ किरण जहिड़ी हूंदी। असांजी गंगा उन करे गुज़री वई या गुज़ारे वई जो अणहूद जो अज़ाब हो। मथां तूं ज़िंदान हलियो वएं। तूं जेको सिंध जे अबुल कलाम आरिसर जो रूहानी पुटु आहीं। तूं जंहिंजो वजूद अदम तशदुद जी अलामत आहे। उनखे रियासती हुकाम तशदुद पसंदि ज़ाहिर करे केसनि मथां केस ठोकिया आहिनि। अॼु जॾहिं तुंहिंजी कम्यूनिटी जा खोड़ माण्हू अक़लियती सीटुनि खे चिंबड़िया पिया आहिनि, पाकिस्तान हिंदू काउंसिल जहिड़ा इदारा ठाहियो पिया, इदारनि सां मेल जोल वधाइनि, अहिड़े समय तूं परचो विद्यार्थी बणिजी वियो आहीं। जंहिंखां ॾंडे जी सरकार एतिरो ख़ाइफ़ आहे जो तोखे तुंहिंजी धीअ गंगा जे अग्नि संस्कार में शरीक थियण लाइ पेरोल जी आज़ादी बि ॾियण लाइ तयारु न आहे। सिंध तोसां हिन अफ़सोस जी अंधोनाक घड़ी में गल गराठी पाए पुरसो ॾेई रही आहे। पाण आज़ाद वतन जी हुगसाण में ज़रूरु मिलंदासीं। गंगा हिन फाशिज़म जी शहीदा आहे जंहिंजी जाइ यकीनन सरग में हूंदी। कादर मलाह लिखे थो। कामरेड, अरबाब भील जी मासूम धीअ गंगा जी साह जी तंद टुटी पई। हीअ ॾुखु अरबाब भील लाइ पहाड़ जहिड़ो ॾुखु आहे। जंहिं महिल इहा ख़बर पढ़ियमि तॾहिं मूंखे ज़मीर जे क़ैदी नेल्सन मंडेला जो उहो किसो यादि अची वियो। जॾहिं मंडेला जेल में हुयो, उते मंडेला खे ॿुधायो वियो त तुंहिंजी माउ मरी वई आहे। खेसि वॾी तकलीफ़ पहुती। वॾे अरसे ताईं पिजरंदो रहियो। वरी कुझु वक़्त खां पोइ खेसि इतलाउ ॾिनो वियो त तुंहिंजो पुटु बि मरी वियो आहे। मंडेला मुसलसल रोई रहियो हो। कुझु वक़्त खां पोइ मंडेला महसूसु कयो त मंडेला, तूं सुठो पुटु न आहीं। तूं पंहिंजी माउ जी ख़िदमत न करे सघें। तूं सुठो पीउ बि न आहीं। पंहिंजी औलाद जी परवरिश ऐं उन्हनि जी ज़िंदगी संवारण लाइ कुझु न कई। तॾहिं ज़मीर जो आवाज़ु महसूसु कंदे मंडेला चवे थो, मंडेला, पोइ छा थी पियो? तूं जहाज़ी में मक़सद लाइ अज़ियतूं सठियूं आहिनि। उन अज़ियतनि जे एवज़ अफ्रीका में ॿिए कंहिं बि मंडेला जी माउ ऐं पुटु बेयारो मददगार थी न मरंदा। कामरेड अरबाब भील, तूं सिंध जे किरोड़े माण्हुनि जे तहफ़ुज़ ऐं दाइमी आज़ादी लाइ विढ़ी रहियो आहीं। जिते सिंधी ईअं न मरंदा। सिंध ॾिसे ही माण्हू पंहिंजे बचनि जूं क़ुर्बानियूं ॾेई बि सुरख़रू बीठा आहिनि। अरबाब भील, तुंहिंजी क़ुर्बानी वॾी आहे। तूं सिंध जो हक़ीक़ी माना में कर्ज़ पियो लाहीं। तुंहिंजो ॾुखु काइनात जेॾो वसी आहे। कबीर भील लिखे थो। अरबाब भील, ॾींहंनि खां जेल जे दीवारनि पोयां आहे ऐं ॾिसंस दादली धीअ गंगा गुज़ारे वेई आहे। हूअ पंहिंजे निढड़े निरड़ ते आख़िरी चुमी बि ॾेई सघंदो अलाए न, पर धरती ख़ातिर क़ैद काटींदड़ अरबाब भील खे तारीख़ चुमी ज़रूरु ॾींदी। मुकेश लिखे थो। जिनी सुख नाह को चारण से चइजनि। आउं जॾहिं सियासी पंध जो सोचींदे या पंध कंदे थकिजी पवंदो आहियां त उस्ताद अरबाब भील जे पेरनि ऐं अखियुनि ॾांहुं ॾिसंदो आहियां, जंहिंजे पेरनि खे पिथूं थियण जी पक ऐं सिक आहे। त अखियुनि में सिंध आहे। उहा सिंध जंहिंमें मुंहिंजी माउ ऐं महबूबा जो घरु आहे। उहा सिंध जेका असांजो वतन आहे ऐं वतन माउ जो मुतबादिल थींदो आहे। हुन न रुॻो असांखे हलणु, पर वक़्त जो तयन करण खां वेंदे इख़्तिलाफ़नि जे हूंदे बि इख़लाक़ ऐं इख़लास जो दामन मज़बूती सां पकड़णु सेखारियो। तॾहिं हूअ
मुनाफ़िक़नि ज़ाती रंजिशनि खे विसारे चंड बणिजी असांजे रूहनि ते शौर जी चांडोकी जा छॼ पियो हारींदो आहे। उहो समूरो क्रेडिट सॻ शइ जे फ़िक्र ॾांहुं ई वञे थी। अॼु हू उन फ़िक्र ऐं वतन जे प्रचार करण जे ॾोह में क़ैद आहे। हुनखे सॼी सिंध जा नौजवान उस्ताद मञनि ऐं सॾनि था। उन जी माना उस्ताद बुख़ारी जी हिननि सिटनि में मुकमिल आहे त उस्ताद में बज़ाहिर बि का बि ख़ूबी नाह, हिकु हुसन जो पूॼारी, ॿियो सिंधियार आहे। सन खां उनड़ाबाद ऐं कराची खां कारुंझर ताईं जिते जिते हिन दरावड़ पंध कयो आहे, उते अॼु बि हिन जबल जहिड़े शख़्स जे खेवण जहिड़ी तकरीर ॿुधण लाइ ॻाढ़ा गभरू अखियुनि में उदासी आणे यादि कनि था ऐं मेण जहिड़े स्वभाव सां मिलण लाइ मादा आहिनि। अॼु ॾुख जी हिन घड़ी में इहो ई मुतालबो करियूं था त अरबाब भील खे आज़ादु कयो वञे, हुन तां कूड़ा केस ख़तमु कया वञनि। राम ओड लिखियो, कामरेड अरबाब भील काफ़ी सालनि खां क़ैद में पंहिंजे न कयल गुनाहनि जी सज़ा भोॻे रहियो आहे। अॼु अरबाब जी निडड़ी धीअ गंगा बीमारी सबबु लाॾाणो करे वई। अरबाब जो ख़ानदान ॾुखियारी गुज़ारे पियो। अरबाब ऐं संदसि ख़ानदान ख़िलाफ़ ज़ुल्म ऐं जबर बंदि करियो। अरबाब खे आज़ादु करियो। ऐं अरबाब जी निडड़ी गंगा जे विछोड़े ते सिंध सां ताज़ियत करियां थो। नौजवान शाइर कांजीराम सामरिया लिखे थो, हू पसंदि जे रांदीकनि सां फ़क़्ति ख़्वाब में खेॾंदी हुई ऐं अम्मा खां हिकिड़ो ई ख़्वाबु पुछंदी हुई, अम्मा बाबा कॾहिं ईंदो। हुन ॾियारी ते मुख़्तसर ॾिया ॿारिया ऐं पुराणनि कपिड़नि में होली मल्हाई। चॉकलेट कंहिंखे नथा वणनि, पर ख़्वाहिशनि खे थुॾा हणणु हुन पंहिंजे पीउ जे अखियुनि खां सिखियो हो। हूअ तालीम फ़क़्ति ते तोते ताईं पिराए सघी। जॾहिं ज़्वाद ज़ालिम पहिरियों हो त ॾींहुं सख़्तु बीमार थी वई ऐं बीमारी में गुज़ारे वई। चवनि था उन राति बि हुन अम्मा खां हिकिड़ो ई सुवालु पुछियो, अम्मा बाबा कॾहिं ईंदो। उत्तम थरवासी लिखे थो, अरबाब भील जहिड़नि सचनि ऐं बहादुर किरदारनि जो जनमु सदियुनि खां पोइ थींदो आहे ऐं अरबाब भील जहिड़नि बहादुरनि जी उमिरि जुगनि में हूंदी आहे। अहिड़नि बहादुर किरदारनि जो नसीबु हथनि जे लकीरनि बदिरां वतन जे सरहदनि खां वठी देशवासियुनि जे दिलनि में नक्श थियल हूंदो आहे। अरबाब भील जी न्याणी गंगा जो विछोड़ो धरती जे मासूम दाह आहे, जेका सुतल क़ौम खे जाॻाए रही आहे। ॾुख इहो न आहे त न्याणी गुज़ारे वई, पर वॾो ॾुख इहो आहे त असां एतिरा बेवसी क़ैद आहियूं जो अकेला अकेला रोई रहिया आहियूं। अरमान अलहदाद कोंभर लिखे थो, अंगारे जे ॾींहुं 20 तारीख़ ते कंहिं मकनाथी कुवत जा कंहिं दरावड़ जी मोहबत दादू छिके आई। दादू सेंट्रल जे डिघियुनि दीवारनि पोयां बंदूक बरदारनि जे पहिरे में क़ैद उस्ताद अरबाब भील सां मिलणु थियो। उहो ई रोबदार आवाज़ ऐं अहिड़ा ई जवान हौसला हुआ। असां आथत ॾियणु वियासीं, पर हिन दरावड़ असांखे आथतूं ॾेई रवानो कयो। माण्हू सम्झनि था त कामरेड खे दिलि नाहे थींदी या वरी पथर जी दिलि थींदी आहे। उन्हनि खे कहिड़ी ख़बर त कामरेडनि खे दिलि थींदी आहे, अहसासु हूंदो आहे ऐं दर्द बि थींदो आहे। उहे बि कंहिं अमर जा लाल हूंदा आहिनि, उहे बि कंहिं वनी जा वर हूंदा आहिनि, उहे बि कंहिं भेण जा भाउ हूंदा जेका हर रक्षा ॿंधण ते उन कामरेड भाउ जे हिसे जी राखी उन उमेद सां रखंदी आहे त शाल मुंहिंजो भाउ मोटी अचे। ऐं के माण्हू बाता बोल बोलींदड़ ख़ूबसूरत बचड़नि जा पीउ थींदा आहिनि। कहिड़ा अज़ीम माण्हू हूंदा आहिनि जेके वतन ऐं क़ौम जे करे पंहिंजा हसास रिश्ता क़ुर्बान करे छॾींदा आहिनि। उस्ताद अरबाब भील सां काफ़ी कचहरी थी ऐं आख़िर में सिविल इस्पताल हैदराबाद में दाख़िल उस्ताद जी निडड़ी गंगा जो ज़िक्र आयो त उस्ताद जे अखियुनि में के सवाल उभरी आया। उहे सवाल जंहिंजे जवाब आरिसर साहिबु ॾेई सघे थो ऐं यकीनन आरिसर उहे जवाब उस्ताद अरबाब भील खे ज़रूरु ॾिना हूंदा। इनकलाबी माण्हू मरंदा न आहिनि, उन जा कोल ऐं लिखणियूं ॻाल्हाईंदियूं रहंदियूं आहिनि। उस्ताद अरबाब भील कुझु ॾींहं अॻु पंहिंजी बीमार निडड़ी ॾांहुं ख़त में लिखियो हो, मुंहिंजी गंगा कुझु त ॻाल्हाए। यकीनन उहो ख़त पढ़ण खां पोइ मुंहिंजी कैफ़ियत कंहिं कैंसर जे मरीज़ सां गॾु आयल उन शख़्स जहिड़ी थी वई जो बेवस इस्पताल जे गेट ते वेठल हुजे ऐं ॻाल्हाईंदे बि ॻाल्हाए न सघे।
बच्चा मूंखे माफ़ कजां जे उनवान हेठि अमर राय सिंह राजपूत लिखे थो, ओ मुंहिंजी गंगी, ही दुनिया दुरंगी केॾी नंगी आहे, जंहिंमें वतन ख़ातिर बचनि तां बि हथ खणणा पवनि था। उहे बच्चा जिन जा सोन जहिड़ा सचा नेण नक ॾिसी सारा थक लही वेंदा आहिनि, उहे ॿार जिन जो प्यारु माण्हू खे मोए बि नाहे विसरंदो। मुंहिंजी गंगा, तुंहिंजा पितकड़ा नेण पुरजी विया आहिनि ऐं मुंहिंजूं अखियूं खुलियल आहिनि। आउं भिनल अखियुनि सां बंद में तोलाए तड़पी रहियो आहियां। मुंहिंजी तड़पना जो अहसासु तुंहिंजी माउ ऐं बुआ खे हूंदो, जिन अस्पताल जा अज़ाब सहंदे उजागर में रातियुनि जूं रातियूं रोंदे कटियूं आहिनि। अॼु उन्हनि अभागनि जे हथनि में तुंहिंजे बेसाह बदन जो चंड आहे, जंहिंखे मोह जो गिरहण लॻी वियो। बच्चा, मूंखे माफ़ कजांइ, आउं तोखे आख़िरी चुमी बि न ॾेई सघियुसि। चुमी त घोरियो, आउं तोखे परे खां ॾिसी बि न सघियुसि। तुंहिंजो आख़िरी धचको ॿुधण लाइ आउं जेल जी खोली में फतकंदो रहियुसि। आउं तोखे अदालत में दवा जो चमचो पीआरण खां बि दूरि रहियुसि। आउं तोखे रांदिका वठी ॾियण खां बि कासिर रहियुसि। आउं तोखे डोली में विदा न करे सघियुसि। ॿियनि जा पीउ पंहिंजनि धीअरनि खे देश परदेस जा सैर सफ़र कराईंदा आहिनि, पर आउं तोखे कंहिं मेले जे झूले में बि न झुलाए सघियुसि। आउं तुंहिंजे हर उन सुरके जो ॾोहारी आहियां जेको तो मूंखे सारींदे भरियो हो। मुंहिंजी गंगी, रंगी जा रंग त ॾिस, जिन वतन खे वखर सम्झी विकिणी छॾियो, उहे अॼु आज़ाद फिज़ा में सुखिया ॾींहं घारे रहिया आहिनि ऐं असां वतन जी वारी खे मुक़दस सम्झी माथे लॻायोसीं। क़ैद में एॾा क़ाबू आहियूं जो पंहिंजी मासूम औलाद जी मए जो मुंहुं बि नथा ॾिसी सघूं। माण्हू पंहिंजी सिकियल थी औलाद खे बीमारी में ॾिसी बि न सघे, उनखां मथे ॿियो कहिड़ो इम्तिहान हूंदो। हीउ इम्तिहान मूं धरती ख़ातिर ॾिनो आहे। वतन जी बका जी जंग विढ़ंदे मूं पंहिंजी सिकियल धीअ धरती तां दान करे छॾी। मुंहिंजो हीउ अहसान सिंध जे अताश जो आसमान सदाईं यादि रखंदो। सिंध जे मोरख जॾहिं बि कलम खयो, तुंहिंजे बाबे अरबाब भील खे ज़रूरु सोननि अखरनि में लिखंदो। मुंहिंजी गंगा, आउं तुंहिंजो गुनहगार आहियां। आउं तो ॿार जी सार लही न सघियुसि। तो निमाणी न्याणी जी मयार मूंखे किथे जो न छॾींदी। मां ॼाणां थो त तुरम जूं तकलीफ़ूं वक़्तु पुॼाणा मूंखे विसरी वेंदियूं, पर तुंहिंजी उहा मुर्क कॾहिं बि कोन विसरंदी जंहिं मुर्क में तो मूॾे मयारूं मुकियूं हुयूं। उहे मयारूं सारूं बणिजी सुरकी पयूं आहिनि। अॼु दादू दरवेश जी नगरी में तुंहिंजो लाश मिलियो आहे। अला, तुंहिंजी डोली सजाइण खां अॻु मूंखे तुंहिंजे विछोड़े जी गोली जेल जी खोली में लॻी आहे। ऐं सिंधा मां तूं शाहिद रहिजां त असां तुंहिंजे इश्क में छा छा न वञायो आहे, छा छा न सठो आहे। तोसां मोहबत जो सिलो इहो मिलियो जो असांजा बच्चा सरकारी अस्पतालनि में किंजी मरी विया। असांजो बनियूं इहे वनियूं वीरान रहिजी वियूं। असांजा घर ॿार दरबदर थी विया। मेलनि जा झूला, घोड़नि जा खचमिठड़ा, होलियुनि जा रंग, ॾियारियुनि जा फटाका, नवां वॻा ऐं नयूं जुतियूं सभु तमनाऊं साण खणी अॼु मुंहिंजी गुॾड़ी गंगा मूंखां दूरि हली वई आहे। हिकिड़े मासूम ॿार जूं हेॾियूं सारियूं मयारूं मुंहिंजे वजूद जा वाण वढे छॾींदियूं। आउं हाणे अंदरि में भुरी भुका थी पियो आहियां। पोइ बि सिंध लाइ साह खणां पियो। सिंध जेका मूंखे औलाद खां बि प्यारी आहे। जेका शइ औलाद खां प्यारी हुजे, उनजो मुल्ह किथे ई नथो सघिजे। हिन इश्क जे अंदाज़ खे वाक़ई सम्झणु ॾाढो ॾुखियो आहे। ख़ूबसूरत लिखारी बाग़ी हनीफ़ खोसे लिखियो, ही मासूम न्याणी जेका पंहिंजे बाबा अरबाब भील जे सीने ते सुम्हंदी हुई, तॾहिं खेसि निंड ईंदी हुई। जंहिंजे बाबा खे कूड़नि केसनि में जेलनि में वाड़ियो वियो त पीउ जी जुदाई खेसि अकेलायूं ॾेई बीमार करे छॾियो। जेका पंहिंजे बाबा जे आख़िरी सहारे खां सवाइ अस्पताल में तड़पी तड़पी नेठि पंहिंजे बाबा खे ॾिसण खां सवाइ हमेशह लाइ अखियूं पूरे ओॾां हली वई जितां केर बि वापसि नाहे आयो। जेल जी वॾी दीवार जे लोही गेट अॻियां जॾहिं संसद लाश रखियो वियो हूंदो त उन अरबाब जो रूह कीअं कुठल ढोर जी तड़पियो हूंदो, जेको जेल जे ऊचनि दीवारनि में क़ैद। न्याणी जो लाश क़बर में लाहिण वारो आसीस माणे संदसि कफ़न ते लुड़क हारे न सघियो। अव्हां बारूद सां भरियल जहाज़ खणी अव्हां ते बम उछलण वारे अभिनंदन खे चांहि पीआरे वापसि मोकिले सघो था। हिकु धरती जे असल वारस दरावड़ खे इहो हक़ बि न आहे
त रुअंदड़ अखियुनि सां पंहिंजी न्याणी जो लाश आज़ादु अखियुनि सां ॾिसी सघे, जंहिंजे अखियुनि सदाईं आजपे जा ख़्वाब ॾिठा। हिकु न्याणी जो मरण खां अॻु पीउ लाइ मुंतज़र अखियुनि वारो लाश ऐं क़ैद में हिकु पीउ जूं क़ैद अखियूं, न्याणी जो साह खां आज़ादु थियल लाश जे विच वारो भयानक सफ़र अव्हां लाइ अहिड़ी सज़ा बणिजी वेंदो जो सदियुनि ताईं अव्हां उन सज़ाउनि जे कुफ़ारे मां निकिरी न सघंदा। नामियारे लेखक ऐं क़ौमप्रस्त अॻवान नवाज़ ख़ान ज़ौहर लिखियो, आउं डिघो अरसो जेल में रहियो आहियां। मूंखे ख़बर आहे त आम हालतुनि जी बेनिस्बत जेल में माण्हू जी हसासियत का हद ताईं वधियल हूंदी आहे। उते ख़ुशी तोड़े ॾुख पंहिंजे मिक़दार खां वधीक महसूसु थींदा आहिनि। औलाद जे विछोड़े जो ॾुख त केतिरनि ई ॾुखनि खां वॾो हूंदो आहे। क़ुरान करीम में चयो वियो आहे त अव्हां जो औलाद अव्हां जी आज़माइश आहे। हिकु औलाद आज़माइश, मथां वरी उनजो विछोड़ो आज़माइश, ॿियो वरी अरबाब भील हिकु अहले दिल इंसान। एक ये दिल आफत और उस पे ये दर्द आफत, या दिल न दिया होता या ग़म न दिया होता। पोइ बि हिकु सियासी कारकुन ऐं अॻवान हज़ार दुख दर्द ग़म पुठनि ते वराए जीए थो। अहिड़ियुनि हालतुनि में सब्र ऐं हिमत कमु अचे थी। अरबाब क़ैद में आहे, संस न्याणी गंगा गुज़ारे वई आहे। पाण सभु सम्झी सघूं था त हूअ ॾुख जे अथाह कैफ़ियतनि में हूंदो। अहसास जे गॾियल तार ते आउं साणसि ॾुख वंडियां थो, खेसि पुरसो ॾियां थो ऐं निडड़ी गुडड़ी गंगा जे विछोड़े ते ताज़ियत करियां थो। मंज़र नामे में उन मंज़र खे पेश करे रहिया हुआसीं जंहिंजो दर्द अॼु बि हावी आहे। सॼी सिंध हिकिड़ो ई मुतालबो करे रही आहे त कूड़नि केसनि में बांधी बणायल अरबाब भील खे ॾुख जी हिन घड़ी में आज़ादु कयो वञे। इन ते ई प्रोग्राम मंज़रनामे जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा रहनि। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन